मां सम्झां थो ये जेका कॉन्फ्रेंस आहे उनजो जेको बुनियादी मक़सदु हो उहो जॾहिं ही सभु पेपर पढ़िजी चुका हूंदा या हिन कॉन्फ्रेंस जा जेके बुनियादी मौज़ू आहे उन्हनि बाबति गुफ़्तगू ख़तमु थींदी तॾहिं उन मक़सद जो तयन थी सघंदो त केतिरी कामयाबु थी। पर असां ज़ाहिर आहे वॾे सोच वीचार सां ऐं वॾे अरसे खां वठी हिन कॉन्फ्रेंस ते कमु कंदा रहिया आहियूं ऐं उनखे मादरी ॿोलियुनि जे आलमी ॾींहं सां ॻंढण पुठियां बि जेको बुनियादी सबबु आहे या कारण आहे सो इहो आहे त जेका थुलेले खे असांजे ख़िते में ऐं ख़ासि तौरु असांजे मुल्क में मादरी ॿोलियुनि तरफ़ जेका पॉलिसी साज़नि जी रविश आहे या ख़ुदि हुकूमत में वेठल किन ख़ासि फोरमनि ऐं नुमाइंदनि जी हिन वक़्त ताईं उन तरफ़ हिकिड़ो बेतवजही रही आहे उनखे तब्दील कजे उन रविश खे ऐं जेको हिन ख़िते जे ॿोलियुनि जो सुञाणप जे ख़्याल खां तरक़ी जे ख़्याल खां या पंहिंजे जीअण जो जेको हक़ आहे हासिल करण जे ख़्याल खां उन्हनि में हिकिड़ी सुजाॻी पैदा कजे उन्हनि बाबति कुझु सवाल बि उथारिजनि ऐं हिकिड़ो डिस्कोर्स जनम वठे त कहिड़ी रीति मादरी ॿोलियूं हूअं त सॼी दुनिया में ख़तरे हेठि आहिनि जेके 7000 ॿोलियूं ॻाल्हाइजनि थियूं उन्हनि मां तक़रीबन 3000 ॿोलियूं ईंदड़ 100 सालनि ताईं ख़तमु थियण जो ख़दशो आहे पर 25 पाकिस्तान में बि अहिड़ियूं ॿोलियूं आहिनि जेके मरण जे ज़द में आहिनि या उन्हनि खे मरण जो ख़तरो आहे। त असां वटि थुलेले खे मादरी ॿोलियुनि बाबति पॉलिसी पहिरें ॾींहं खां वठी का एॾी घणी मुनासिबु या बहितर नाहे थी सघी। तोड़े जो माण्हुनि अवाम उन्हनि ॿोलियुनि खे जीअं बचाए रखियो आहे पंहिंजे तौर ते सदियुनि खां वठी ऐं नसुल दर नसुल या उन्हनि वटि जेको उन्हनि ॿोलियुनि जी शनाख़्त ऐं क़बूलियत ऐं इज़त आहे मां सम्झां थो कंहिं बि पॉलिसीअ या कंहिं बि रिथाबंदीअ या कंहिं बि रियासती रवैये खां उहो वधीक मोहतरम आहे। पर छाकाणि त रियासत जो कमु आहे त उन्हनि माण्हुनि जिन लाइ उहो ठही आहे उन्हनि जे ॿोलियुनि जो तहफ़ुज़ करे उन्हनि जे ॿोलीअ जे हक़ जो तहफ़ुज़ करे उन्हनि खे उन्हनि जो जेको ॿोलीअ में मौजूदु हेरिटेज आहे जेका वॾनि खां मिलियल ॼाण आहे इल्मु आहे ॾाहप आहे सम्झ आहे शऊर आहे फ़न आहे उनखे ईंदड़ नसुलनि ताईं मुंतक़िल करण जी ज़िमेदारी खणे। तंहिं करे असां मादरी ॿोलियुनि जे तहफ़ुज़ जी ॻाल्हि करियूं था। असांखे सभिनी मादरी ॿोलियुनि लाइ हिकु जेतिरी इज़त आहे पर ज़ाहिर आहे सिंधी असांजी पंहिंजी ॿोली आहे तंहिं करे उन सां असांखे मोहबत आहे ऐं अॼोकी कॉन्फ्रेंस जो जेको मौज़ू सिंधी ॿोली सिंधू लिखत आहे उनजो सबबु इहो आहे। ॿिए पासे सिंधी ॿोली जे बाख़्तियार इदारे जे हवाले कमु इहो आहे त सिंधी ॿोली जी तरक़ीअ उन जे तहफ़ुज़ ऐं फैलाव लाइ कमु करे। तंहिंजे करे असां पहिरियों पंहिंजी जेके जड़ूं आहिनि जेको ओरिजिन आहे यानी इंडस स्क्रिप्ट उनजी भान जे लाइ जेके बि आलमी कोशिशूं थी रहियूं आहिनि उनखे उत्साहण बि चाहियूं था उनखे गॾु करण बि चाहियूं था ऐं कंहिं तरह सां उनखे मानाख़ेज़ बणाइण लाइ हिकु इदारे तौरु पंहिंजे हिसे जो किरदारु बि अदा करणु चाहियूं था। तंहिं करे असां इंडस स्क्रिप्ट जो थीम बि हिन में शामिलु कयो आहे। जेको ॿियो अहम मामिलो आहे सो आहे सिंधी ॿोलीअ खे अॼु जे ज़माने में जेके ख़तरा आहिनि अॼु जे ज़माने में जेके उनखे थ्रेट्स आहिनि उन्हनि खां बचण लाइ कहिड़े क़िस्म जी रिथाबंदी कजे कहिड़े क़िस्म जा उपाउ वठिजनि उन्हनि सवालनि खे बि असां हिन कॉन्फ्रेंस में रखियो आहे। छाकाणि त जहिड़ी रीति ख़ानगी स्कूलनि मां सिंधी ॿोली जी जेका बेदख़ली थी आहे हिकिड़े वॾे अरसे खां वठी ऐं जहिड़ी रीति असां ख़ुदि ॻाल्हाईंदड़नि जी जेका ॿियनि ॿोलियुनि जे दॿाउ हेठि अची अंग्रेज़ी जे दॿाउ में उर्दू जे दॿाउ में या हिंदुस्तान में जेकॾहिं सिंधी ॻाल्हाई थी वञे त उते हिंदी ऐं ॿियनि ॿोलियुनि जे दॿाउ में सिंधी ॻाल्हाईंदड़नि जी पंहिंजी ॿोलीअ तरफ़ जेका रविश जुड़ी रही आहे मां सम्झां थो उनखे बि रिव्यू करण जी ज़रूरत आहे उनखे बि जाचण जी ज़रूरत आहे ऐं उनखे ख़तमु करण लाइ हिकिड़ी गॾियल हिकमत अमली जोड़ण जी ज़रूरत आहे। त इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि सवालनि ऐं मौज़ूअनि खे असां हिन कॉन्फ्रेंस जो हिसो बणायो आहे। तव्हां जॾहिं कॉन्फ्रेंस जा पेपरनि जा मौज़ू ॾिसंदो त तव्हांखे लॻंदो त हिकिड़ी वर्सटाइल हिकिड़ी घण मौज़ूआती हिकिड़ी घण रंगी कॉन्फ्रेंस तव्हांखे महसूसु थींदी। इन मौक़े ते मां इहा ॻाल्हि बि करणु चाहियां थो त पाकिस्तान उन ख़िते में क़ाइमु आहे जंहिंखे असां इंडस सिविलाइज़ेशन जो ख़ितो चऊं था। हाणे इंडस सिविलाइज़ेशन जो वॾो हिसो पाकिस्तान जे अंदरि आहे। इहे ॿई ॻाल्हियूं सही आहिनि त पाकिस्तान में इंडस सिविलाइज़ेशन जो वॾो हिसो आहे ऐं इहा ॻाल्हि बि सही आहे त पाकिस्तान इंडस सिविलाइज़ेशन जे अंदरि क़ाइमु आहे। तंहिं करे उनजी जेका असलोकी ॿोली आहे या उनजो जेको स्क्रिप्ट आहे इंडस स्क्रिप्ट उनजी भाञ लाइ वफ़ाक़ी हुकूमत खे के ख़ासि फंड क़ाइमु करणु खपनि ऐं जेके आलमी माहिर आहिनि उनखे इन में एंगेज करे इन जी जेका डिसाइफरमेंट आहे उन जेका भाञ आहे उनजे लाइ उपाउ वठणु खपनि। छाकाणि त हीअ जेसीं ताईं असां इंडस स्क्रिप्ट नथा पढ़ूं तेसि ताईं असांजो पंहिंजे
जड़ुनि सां, पंहिंजे पाड़ुनि सां उहो रिश्तो, उन सतह जो रिश्तो बहाल नथो थी सघे। जॾहिं इंडस स्क्रिप्ट पढ़िजी चुको हूंदो तॾहिं असांखे ख़बर पवंदी त असांजा वॾड़ा छा सोचींदा हुआ, उन्हनि जा जो फ़िक्र छा हो, उन्हनि जा अक़ीदा छा हुआ, उन्हनि जा वहम वसवसा छा हुआ, उन्हनि बुनियादी तरह पंहिंजी ईंदड़ नसुलनि लाइ छा थी सोचो। तंहिंजे करे मां सम्झां थो हीउ रुॻो कंहिं इदारे या कंहिं मख़सूस कॉन्फ्रेंस या कंहिं सूबे जो मसइलो न आहे, पर इन सिलसिले में वधि हाणे उपाउ वफ़ाक़ी हुकूमत खे वठणु खपनि, उन में सिंध सरकार ऐं असांजा ॿोली लाइ कमु कंदड़ इदारा जेको उन्हनि जो हिसो हूंदो उहे बि उन में ज़रूरु अदा कंदा। मां सम्झां थो अॼोकी कॉन्फ्रेंस में स्टेज ते वेठल जेके ख़ासि महिमान आहिनि उन्हनि जी गुफ़्तगू वधीक अहम हूंदी ऐं असांखे हिकिड़ा नवां घस मुहैया कंदी ऐं ईंदड़ वक़्तनि में सिंधी ॿोली समेत जेके बि ख़तरे हेठि आयल ॿोलियूं आहिनि उन्हनि बाबति असांखे रिथाबंदी करण में मदद कंदी। तव्हां सभिनी जो हिकु भेरो वरी तमामु घणी महिरबानी।